कमज़ोरन का अल्लाह कम वठी ॾेखारियो आहे। कमज़ोर काबतुल्लाह खे ठाहिण जे लाइ अबरा बादशाह यमन खां हलियो हुयो। मां काबे खे ठाहे थो अचां। जॾहिं जो मके पाक में आयो, मके जे ॿाहिरां उठनि जो धण पियो चरे। पुछईं कंहिंजा उठनि? चई साईं काबे जे मालिक जा। उन ज़माने में काबतुल्लाह जो मुतवल्ली, काबतुल्लाह जी खिदमत करण वारो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाढो साईं ख्वाजा अब्दुल मुतल्लब हुयो। चई बाबा जल्दी कयो, ओटन के ज़ब्त कयो। हेॾा मुंहिंजे साईं जे ॾाॾे खे पतो पियो काबरा तुंहिंजा उठ ज़ब्त कया गने। ख़ुदा जी ज़ात जो कसम अचे पियो ओटन के छॾाइण जे लाइ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾो ख्वाजा अब्दुल मुतल्लब बिगड़ो जवान, हसीन जवान, बहादुर जवान अचे पियो उठन के छॾाइण जे लाइ। हीअं जो अचे पियो उन जे चेहरे में चओ त मोहम्मद मुस्तफ़ा जो नूर चमके पियो। अरे अबरा मुंहिंजा उठ सभु छो कया अथई? पुछे बाबा हे केरा? माण्हुनि जो साईं काबे जो मालिक आहे। अबरे चयो मां तूं जने मां तुझे काबे के ठाहिण थो अचां। तूं वरी उठ चढ़ाइण आयो आहे? तूं उठ चढ़ाइण आयो आहे? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾे चयसि बाबा ॻाल्हि ॿुध, काबो मुंहिंजो आहे, काबो मुंहिंजो न आहे। उठ मुंहिंजा आहिनि। काबो ॼाणे वञी काबे जो मालिक ॼाणे। मुंहिंजा उठ छॾ। चई तूं न ईंदे साम्हूं? चई न बाबा 60,000 हाथियुनि जो लश्कर वठी आयो आहियां, मां तुंहिंजो मुक़ाबिलो कान कंदुसि। ठीकु आहे उठ छॾे। ख्वाजा अब्दुल मुतल्लब चयुसि अबरा ॻाल्हि ॿुध, तूं पाण खे वॾो वॾे मां वॾो बहादुर समझी ताक़त वारो आयो आहे काबे खे ठाहिण जे लाइ। पर ॻाल्हि ॿुध, जंहिंजो काबो आहे उन जे मालिक जो भी ऐलान इहो आहे इन्नल कुव्वत लिल्लाहि जमीआ। रब तो फरमाए जेका भी ताक़त आहे मां अल्लाह वटा। सुपर पावर केरा? ॾाढा त ॻाल्हायो अल्लाह। इन्नल कुव्वत लिल्लाहि जमीआ। ठीकु आहे उठ मुंहिंजा छॾ। उठ छॾे हाथीअ ते चढ़ी अबरा बादशाह मुंह कयो काॾे? काबे ॾे। अल्लाह जी आदत मुबारक आहे जो पंहिंजे दीन जो कम कमज़ोरनि खां वठी दुनिया वारनि खे ॾेखारियो आहे त मां वटि हरूभर ताक़त वारनि जी ज़रूरत न आहे। पंहिंजे दीन जो कम अल्लाह अबाबीलनि खां वरितो। अबाबील पखी जिनके जे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻु में 1 साल जो वाक़ियो आहे। अल्लाह फरमायो मुंहिंजा दिल पर नबी न ॾिठई। फील वारनि सारब केॾो हशर कयो। मुंहिंजो काबू ठाहिण जे लाइ आयो हो अबरा हाथियुनि जो लश्कर वठी करे। ख़ुदा जी ज़ात जो कसम आओ मुसलमानो कलमे वारो अचे पियो। रब फरमायो असां उन जे मुक़ाबले में का ताक़त वारी शइ न दीसीं। रब तो फरमाए अलम तर कैफ फअल रब्बुक बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तज़लील व अरसल अलैहिम तयरन अबाबील तरमीहिम बिहिजारा मिन सिज्जील फजअलहुम कअस्फिन मअकूल। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो।
अबाबील जी जमात खे रब घुरायो। नंढड़ो पखी आ झिरकीअ जेतिरो। अल्लाह फरमायो असां हुन पखीअ खे टे टे पथरियूं ॾिनियूंसीं। अबा घणियूं? अबा घणियूं? हिक हुन चंबे में, हिक हुन चंबे में, हिक चुहंब में। अल्लाह फरमायो वञी कर हाथीअ जे लश्कर जे मथां बीह कर पंहिंजा चंबा खोलियो, पंहिंजी चुहंब खोलियो। अल्लाह अल्लाह रब तो फरमाए पंहिंजे चंबन ऐं चुंबन खे खोलण तव्हांजो कमु त इन्हनि खे का अस्फ़ माक़ूल करण मां अल्लाह जो कमु आहे। ये जो पथरी जो निकती एडी तेज आई, ये जो टोपले में लगी तो टोपले के सोरा पेट के चीरींदी, हाथी मां सोरा को कड़ी जमीन जे अंदर हली वई। ओलड़ गाह बणजी विया। अज भी वनी वञो मक्के में काबतुल्लाह जी ज़ियारत कयो। अल्लाह काबे के बरकत वारो कयो, काबे के बरकत वारो। अज भी काबे जे इमाम जे पोयां एक नमाज पढ़ी अचो त रब लख नमाज जो सवाब अता कर।